हुजूर फरमायो जेको दुरूद पढ़े तो क़यामत जे ॾींहुं पुलसरात जेका अंधेरी वारी आहे उते नूर हूंदुसि, रोशनी नूर हितां खणी वञबो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन औलन नास बि यौमल क़ियामत अक्सरहुम अलैहि सलात। मदीने वारे अमीर फरमायो मूंखे क़यामत जे ॾींहुं सभ खां वधीक वेझो माण्हू उहो हूंदो जेको मूं ते घणो दुरूद पढ़ंदो। अवा दुरूद खां सवा किली आहे ई कान बचाव जी, दुरूद खां सवा को रस्तो ई कोन्हे बचण जो। फरमाए मुंह ते वेझो हर को जे दुबा मां चंगे मुर्दे वेझो जा, सदर जे वेझो जा, पंहिंजे ऑफिसर जे वेझो जा, पंहिंजे कौम जे चंगे मुर्दे वेझो जा, पंहिंजे पार्टी जे लीडर सां वेझो जा। चल सेल्फी निकरे बस ॿियो भली कुछ थिए न थिए, फोटो अची वञे त बाबा हिन जो फोटो अची वियो, इन जे पुठियां वञ वञा। पर जे हुजूर चाहे सभिनी खां वधीक मथे आला ताता अहम शख्सियत आहे, हुजूर जे वेझे हुजण लाइ शर्त आहे कसरत सां दुरूद पढ़ो, कसरत सां दुरूद पढ़ो, कसरत सां दुरूद आदम लिखियो 300 दफ़ा पढ़ो बस। हुआ ज़बान ते हर वक्त पढ़ंदो रहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दिल जे हुजूर सां पढ़े हुजूर जी ज़ियारत थींदसि।